रात जी गाल अदी खे त वरियाम भॼायो पर सॼो कम इन नानी सियाणीअ जो आहे। वो वरी अदी ते न्यापा पहचान ऐं उनखे वर्गलाइण सॼो कम इन सियाणीअ जो आहे। इहो तूं कीअं थो चई? हा दा मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त वरियाम सियाणीअ खे मोबाइल ॾे ॾिनो। हाणे अदा तूं ई ॿुधाए त सियाणी जे मोबाइल कहिड़े कम में हुई? इन जो मतलब त असांखे बदनाम करण में जेतिरो हथ वरियाम जो आहे ओतिरो ई इन डाइण जो आहे। हा दा जेतिरे ते हिन माईअ जो टंगू कोन भंगियो न त ईअं कोन मुड़ंदी। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ अच मूंसां गॾु अॼु इन डाइण खे ॿुधायूं त ॿियनि जी इज़त खे बदनाम करण जो अंजाम छा थींदो आहे। छा सोचो थी अकबर? बानू बेगम ॻोठ वारा मुंहिंजे बारे में छा था चवनि इन ॻाल्हि जी मूंखे परवाह न आहे। बाक़ी छोकिरे खे मां ज़ालिमनि जे हवाले बिल्कुलु कोन कंदुसि जेसिताईं उनजी ज़िंदगी जो सुल्तान वारा मूंखे एतबार न ॾींदा। पर अकबर बस इन बारे में हाणे मां तोसां वधीक बहस करणु नथो चाहियां बानू। अकबर किथे ईअं त न आहे त हिन छोकिरीअ मथां अल्लाह अकबर बानू बेगम तो वो कभी सोचो ना हो तो तुझे दिमाग में गंदी गाल बची थी सके तो। बस बानू बेगम बस। इनका पेरी जो मुझे सब्र जा बंद टूटी पन और मां तो ते हाथ खड़ी दिया और जुबान की लगाम अजी तव्हांजी कावड़ ॾिसी कि पूरी पक थी वई आहे। बानू बेगम मां चवई तो होश में रही ॻाल्हि आहे। होश में मां होश में आहियां। आपे का त तव्हां ॿाहिरि पिया निकिरो। ॿिनि ॾींहंनि में हिन छोकिरीअ जो को बंदोबस्त कर त 3 ॾींहं मां कुंज खे वठी पंहिंजे शहर वारे बंगले में हली वेंदसि। तव्हां ॼाणो ऐं इहा छोरी तोखे जेकॾहिं शहर जे बंगले ॾांहुं वञिणो ई आहे त पोइ 2 ॾींहंनि खां पोइ छो अॼु ई वञ। बाक़ी छोकिरी हिते ई रहियल हूंदी ऐं ओसीदा ई रहंदी जेसिताईं मां हिन लाइ महफ़ूज़ माहौल नथो जोड़ियां ऐं तेसिताईं मां हिन छोकिरी खे हितां वञण जी इजाज़त बिल्कुलु कोन ॾींदुसि। बिल्कुलु न। जे इहा ॻाल्हि आहे त सुभाणे सिज उभरण सां ई कुंज खे वठी हितां हली वेंदसि। हमेशा जला न मां तव्हांजो मुंहुं ॾिसंदसि ऐं न तव्हां मूं ॾे वरण जी कोशिश कजो। या खुदा ये तो के केड़े इम्तिहान में विझी छॾियो आहे। अरे तूं ई मूंखे हिन मसइले जो हल कढी ॾे मुंहिंजा हल का वाट कढी ॾे मुंहिंजा रहम कर मुंहिंजा मालिक बाज कर करम कर पंहिंजे हबीब जे सदके सुल्तान तुझे जिद जे करे सॼो ॻोठ तो ते खिले पियो यार। तुझी भेण पराए धर्म ते रही पई आहे तॾहिं त चवां थो सिद्ध छॾे अदे अकबर खान खे इतबार ॾे ऐं पंहिंजी भेण खे घर वठी वञ। सॼी दुनिया वारा मूंखे कुरानी चवनि। सुल्तान कारे जी ज़िंदगी जो एतबार असां बि अदे खे कोन ॾींदासीं कि सही ख़तम जानी छुटी पवंदई। अकबर किथे ये त न है। थी सके तो बस बानू बेगम बस।
इन घर में रहण मुझो बेकार आहे। जेकॾहिं अञा मां हिते रहियसि, बानो बेगम ऐं अकबर खान विढ़ी पवंदा। ऐं दुनिया इहो ई चवंदी, इन विच में इख्तिलाफ़ विझण वारी मां आहियां मां। ही घर हाणे मूंखे छॾणो पवंदो। जेकर अदा वारनि ॾे वञा थी त उहे मूंखे मारे छॾींदा। मां वञा त काॾे वञा? कंहिं वटि वञी पनाह वठां? जेकॾहिं बाक़ी ज़िंदगी गुज़ारणी आहे त पोइ ही घर, ही ॻोठ, ही शहर मूंखे हमेशा हमेशा लाइ छॾणो ई पवंदो। मां चरे के वठी बुखारी साईं ते घुमाए मोटी तो अचा ऐं तूं हिते राजा। ऐं ईअं न थिए जो असां होॾे वञूं ऐं तूं हलियो वञे, काॾे न वञा। अदा मां हिते ई हूंदुसि, ॿियो काॾे हूंदुसि। अदा बुखारी जी ज़ियारत करण लाज़मी आहे छा? अड़े मस्ताना, हली बुखारी साईं ते का दुआ घुर त तोखे पंहिंजी मस्तानी मिले। अदा जे करे इहा ॻाल्हि आहे न, पोइ जल्दी कर। हलऊं अच। अम्मा अम्मा जी चवे। अम्मा सदोरी घर में ना है। हूंदी के कुंड पासे में। अम्मा पूरो घर गोलियो आहे, किथे भी नजर नथी अचे। किथे तुंहिंजे बाबा जानी रातो रात उनखे कढी ॿिए त न रहियो आहे। अम्मा इहा त बाबा खे ख़बर हूंदी। ठीकु आहे, तूं वञी नाश्तो तयार कर, मां जांच कयांसि थी। जी तो चाय काने लगी लगे तो बानो बेगम की रात वाली कावड़ में घटी ना है। अन्य कावड़ थी था गाल कावड़ जी ना है, माण्हू पिया खिलन। परेशान थी बानो कुछ ही ॾींहनि में छोकरी खे आउं संदन भाउर जे हवाले कंदुसि। फ़क़ति सुल्तानिया ख़ातिरी ॾे त हू छोकरी खे कोन मारे।
बस हिन वक्त छोकरी खे किथे छॾे आयो आहीं? किथे छॾे आयो छा मक़सद आहे? इहो ई त छोकरी घर में न आहे, उनखे राति काॾे चाची छोकरी घर में ना है? बाबू जे घर में ना है तो काॾे वई हूंदी? गोली सिते ही हूंदी। न अकबर, जांच कर, तू जांच कर, छोकरी घर में ही हूंदी। सॼो घर ॻोल्हियो आहे, सॼे घर में छोकरी न आहे। असां सम्झो त तव्हां न बानू बेगम, जी छोकरी घर में ना है तो पोइ बानू बेगम मुझे लाइ तमाम घणा मसाला पैदा थी तुझो यो हाल ॾिठो नथो वञे। पंहिंजो पान खे संभाल यार, पंहिंजो पान खे संभाल। अदा मूंखे मस्तानी वठी ॾे, मस्तानी वठी ॾे अदा मूंखे। मां तोसां वाइदो थो कयां, मां तुंहिंजी मस्तानी खे जल्द वठी ईंदुसि। हा, थोरो सब्र का कमु वठ, कुझु माहौल खे ठहण ॾे, कुछ ॾींहुं इंतजार कर। अदा मां इंतजार नथो करे सघां। जेकॾहिं सभु जल्दबाज़ी कई न, आलम खान कोर्ट वञी पहुचंदो। जेकॾहिं तो ऐं राणी में तलाक, अदा अदा अलाह ई न कंदो। पोइ कुझु सब्र कर, वक़्त जो इंतजार कर। ठीकु आहे अदा, मां कुझु ॾींहं सब्र कयां थो। मां तोसां वाइदो थो कयां था, तमामु जल्द मां तोखे राणी वठी ॾींदुसि। अकबर, तू परेशान न थी, छोकरी ते ॻोठ में ई हूंदी। जे तव्हां इजाज़त ॾियो त मां सियाणी ॾे न्यापो करायां त उहो जांच वठी ॾे पूरे ॻोठ मां ऐं असांखे अची ॿुधाए। न बानू बेगम, अहिड़ी ग़लती न कजे। जेकर छोकरी ॻोठ में आहे त असांखे पाणी ख़बर पइजी वेंदी। जेकर ॻोठ में न आहे ऐं ॻोठ वारनि खे ख़बर पइजी वई त छोकरी असांजे घर मां निकिरी चुकी आहे, ऐं पोइ हुन बदनामी खे न मां मुंहुं ॾेई सघंदुसि ऐं न वरी तूं। मथां सुल्तान वारा मुंहिंजे लाइ तमामु वॾो मसइलो खड़ो करे छॾींदा। मां त ख़ामोश रहंदसि, पर इहा ॻाल्हि लिकंदी कान अकबर। बानू बेगम, जेको तो राति कुझु ॻाल्हायो हो, मूंखे लॻे थो त इहे सभु ॻाल्हियूं छोकिरी ॿुधी वरितियूं आहिनि। तॾहिं त असांखे ॿुधाइण खां बिना छोकिरी घर छॾे हली वई आहे। घर छॾे वई आहे या तव्हां हुनखे? बस बानू बेगम, बस हाणे शक करणु छॾे ॾे। मां नथो चाहियां त तुंहिंजे शक जे करे असांजे घर जो माहौल बिगड़ी वञे। जेकर तोखे मूं मथां एतबार न आहे त मां कसम खणी तोखे एतबार ॾियारियां, पोइ तूं मुंहिंजे मथां यकीन कंदीअ? जे इहा ॻाल्हि न आहे त पोइ सोच त छोकिरी राति जो अकेली निकिरी केॾां वई, वरियाम ॾे या पंहिंजे भाइरनि ॾे? तूं हिन ॻाल्हि खे हिते ई दफ़न करे छॾ। बाक़ी छोकिरी घरां अकेली निकिती आहे या कंहिंसां गॾु,
बाक़ी इहा ॻाल्हि घर खां ॿाहिरि निकिरणु न घुरिजे, सम्झी पई न मुंहिंजी ॻाल्हि? छोरा हथ खणी दुआ कयो त अल्लाह असांजे जाड़े खे हयाती ॾे। अॼु बाबे खे छा थियो आहे? ते हाल बाबा सॼी उमिरि तो असांखे चयो त ॿिनि खे हथ खणी पिटियो, पाड़ू पटियो न। अॼु चवीं त चारे खे दुआ कयो। अरे छोरा इहो जाड़ो 25,000 वठी वियो आहे। तव्हांजी मां खे चयो अथई त मोटाईंदुसि। अरे जे हाणे जाड़ो मरियो त ईअं सम्झो मां बि मरी वियुसि। आलम खान किथे गुम लगो पियो आई? घर ॾांहुं जांच करायमि त चयूं त उताक ते निकिरी वियो आहे। उताक ते पहुतुसि त चयूं ज़मीन ते निकिरी वियो आहे। घर में पल पियो आहे। वैसे वॾे यादि कयो अथई? ज़रूरी कमु आहे छा? तॾहिं त यादि कयो अथसि न। कहिड़ो कमु अथसि? आलम खान मूंखे ॿुधायो कोन अथसि, पर मां सम्झां थो को मसइलो ज़रूर थियो आहे। रहिस वॾो परेशान नज़र आयो पए। अलाह ख़ैर कंदो। हल अदा पहिरियां अञा चाची मां जान छॾाए वेंदासीं। हाणे न जॾहिं लाकअप मां छुटी आयो, असल घर में ॿारनि ॿारे ॾींदो। अदा केड़ो लाचार अथव चाचे खे लाकअप मां छॾाइण जो। इहो जीअं छॾियोसि त ॿियो जे लाकअप में ॿाहिरि निकिरंदो न, असांजो दिमाग़ ख़राब कंदो। वॾो हुजे जेल में ऐं तव्हां वतो घुमंदा, वॾा ठहंदव। मासी चाचे जो बिलो कयूं था। अदा जॾहिं मां खिसकी वियुसि त पोइ चाचा खे कहिड़ो लाचार पुलिस जे रुख चढ़ण जो? अदा जीअं असांखे पटियूं पढ़ाईंदो आहे न, ईअं पुलिस खे बि पटियूं पढ़ाइण लाइ निकितो हूंदो। पर चाचे मास्तर खे कहिड़ी ख़बर त हुननि ते कंहिंजी नसीहत जो असर ई कोन थींदो आहे। जेको थियो सो थियो, हाणे हुन वीचारे खे छॾाइण जी कोशिश कयो। इहो उमिरि आहे हुन जे लाकअप में वेहण जी। अदा मासीअ खे ॾाढो हुलको थी पियो आहे चाचे जो। किथे ईअं त नाहे दिलड़ी? बस हाणे बस, अजायो थाप न कयो। मासी जेकॾहिं ही थाप न कनि न त हिननि जी मानी हज़म न थींदी आहे। तूं परेशान न थी, चाचे खे मां छॾाए वठंदुसि। अदा चाचे खे एवज़ी वठी आहे, हिन चक्कर मां हथ कोन ॾींदोसि। अदा मल्हार खे पुलिस जे हवाले कयो। हू बि हिन खां ॿाहिरि सभु कमु छॾाइजी विया आहिनि। हिन खां बहितर आहे तव्हां दर वेठो हुजे। न को मुंहिंजो आसरो न कजो। तव्हांजो साह न वञे, तव्हां मां केर बि हथ न ॾींदो। मां चाचा खे बि छॾाए वठंदुसि। बाबा साईं पोइ हीउ तमामु वॾो मसइलो थी वेंदो। जेकॾहिं सुल्तान वारनि खे इहा ख़बर पई त सॼे ॻोठ वारनि खे गॾु करे तव्हांजे जे ख़िलाफ़ बीहारींदो। अरे भाउ, मां पाण इन ॻाल्हि ते परेशान आहियां। ख़बर नथी पए छोकिरी कीअं निकिती, कॾहिं निकिती, कैसा निकिती। ॿाहिरि बाफोर न पए। इन खां पहिरीं छोकिरी खे ॻोल्हे वठ बाबा, त छोकिरी किथे आहे। बाबा मां पंहिंजे तरफ़ खां कोशिश कयां थो। जेकॾहिं ॻोठ जे अंदरि हूंदी त हुनखे ॻोल्हे वठिबो बाबा साईं। पर जेकॾहिं हुन शहर जो रुख कयो आहे त बाबा साईं पोइ ॻोल्हण हुनखे मुश्किल आहे। बाबा साईं इहा त बात जी ॻाल्हि आहे त छोकिरी कंहिंसां निकिती आहे।
बाबा से तॾहिं ख़बर पवंदी त हुन सां हवेली जे अंदरि कहिड़ा मसाला थिया आहिनि जो छोकिरी बाबा तव्हांखे ॿुधाइण खां सवाल ई हुई। आलम खान तू छा तो समझी त छोकरी अकेली घर खां ॿाहिरि निकिरी वई थी? आलम बाबा मां तोखे पंहिंजो बच्चो ई सम्झंदो आहियां ऐं हीउ सबबु आहे जो मां पंहिंजी का बि ॻाल्हि तोखां कोन लिकाईंदो आहियां। हिन छोकिरी वारे मसइले ते मुंहिंजे ऐं बानू जे विच में इख़्तिलाफ़ थी पिया। थी सघंदो त छोकिरी इन्हनि ॻाल्हियुनि खां तंग थी करे घर छॾे हली वई हुजे। बाबा साईं छोकिरी हिन ॻोठ में न हूंदी, ज़िंदा रहणु चाहे थी, हू मरणु नथी चाहे। जेकॾहिं हुनखे मौत जो ख़ौफ़ न हुजे हा त इहो घर न छॾे हा बाबा साईं। बाबा साईं इहो तासुर छॾणु चाहे हा त हू मज़लूम आहे, पर बाबा साईं छोकिरी बि ईअं न कयो। बाबा साईं छोकिरी खे मौत जो ख़ौफ़ हिन ॻोठ में रहणु न ॾींदो। ऐं बाबा साईं तव्हांजी जॻह उन लाइ तमामु महफ़ूज़ जॻह हुई। उन घर खे छॾे पंहिंजे भाउरनि जे अज़ाब हेठि न ईंदी बाबा साईं। बाबा साईं छोकिरी हीउ ॻोठ त छा पर हीउ शहर बि छॾे चुकी हूंदी। हाणे सिर्फ़ु इहा जांच करणी आहे बाबा साईं त छोकिरी अकेली निकिती आहे या इन सां को गॾु आहे। आलम खान बा ज़िंदगी कंहिंखे न आहे प्यारी हूंदी। आलम खान तूं पंहिंजे सौट जी जांच कर, उहो हिते आहे। बाबा साईं मां इहा हींअर ई वञी जांच कयां थो, पर बाबा साईं सच इहो आहे त मुंहिंजो सौट बि राति घर कोन हुयो। आलम खान जेकॾहिं हिन चकर वारे सौट इहो कमु कयो आहे न त पोइ मां हुनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। न ज़िंदा कोन छॾींदुसि हुनखे। आलम खान वञ आलम खान। ठीकु आहे बाबा साईं। ये दुनिया दर्द में जो